अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां तमां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंधी अदाकार सदाम सिंधीअ जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सदाम सिंधी तमामु बहितरीनु अदाकार आहे ऐं कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। दोस्तों, सदाम सिंधी काफ़ी सारनि ड्रामनि में पिणु कमु कयो आहे, जीअं त सिंध टीवी जे ड्रामे मीरास ड्रामे में पिणु कमु कयो, सारंग ड्रामे में, ऐं मामा लालू जो ड्रामो जेको हलियो सिंध टीवीअ ते वेड़ो वसंदो रहे, पिणु इन ड्रामे में बि पिणु कमु कयो आहे सदाम सिंधी। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो सदाम सिंधी हिकु तमामु बहितरीनु अदाकार आहे। तमामु बहितरीनु अदाकार सां गॾोगॾु हाणे फ़नकार बि थी चुको आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो त सदाम सिंधी जो एल्बम बि अची चुको आहे, तमामु बहितरीनु आवाज़ में ऐं तमामु बहितरीनु शाइरीअ सां। दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हिकिड़ो सुठो कॉमेंट्स ज़रूरु कजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।